चंडेबाग जे देह सांगी जे रवासन पारां डी पुलिस जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज कियो वियो। मुतासिर औरतुनि ऐं मर्दनि ॿारनि समेत इस्लामकोट प्रेस क्लब पहुची एहतजाज कियो। हिन मौक़े ते मुतासिर मोहम्मद निसार अली जट अब्दुल सत्तार मुसम्मत नसरीन मुसम्मत ताहिरा ऐं ॿियनि जो चवणो हो त हिकु बासर सगाई दुरोननि जे 64 एकड़ ज़रई ज़मीन ते ॾेई पुलिस जी मदद सां कब्ज़ो कयो आहे। उन्हनि खे घरनि मां लॾाए कढियो वियो आहे ऐं घर ड्राहे ढोर काए विया आहिनि। तहफ़ुज़ लाइ बदिन जी अदालत में 22 जी दरख़्वास्त पिणु दाख़िल कई ऐं अदालत पुलिस खे तहफ़ुज़ ॾियण जो हुकुम ॾिनो, जंहिंखां पोइ पुलिस हुननि खे ई गिरफ़्तार करे खणी वई। हुननि चयो त हाणे उन्हनि खे मारण जूं धमकियूं मिली रहियूं आहिनि। बन्नी जो मुख़्तलिफ़ कोर्टनि मां केस हलंदे हलंदे 2020 में सर फ़ैसिलो आयो हुन जो जेको असांजे हक़ में आयो सर। असां उन फ़ैसिले खे खणी रेवेन्यू वारनि वटि वञूं कि कंहिं वटि बि वियासीं, असांजी सर कंहिं कोन ॿुधी। नेठि हिकिड़ो अली नवाज़ पठान जेको आमिर मस्जिद जो अटारनी पावर आहे, हू चवे थो हीअ ज़मीन मुंहिंजी आहे। राति जे 11 वॻे आयासीं, असां त घरनि जे मथे पुलिस वारनि सां गॾु हमिलो कयूं, असांखे मार कुट कयूं। असांजा जेके पाड़े वारा हुआ, आसे पासे वारा रिश्तेदार हुआ, असांखे सॼी राति स्कूल में बंदि करे छॾियो। सुबुह जो सवेरे असांखे पाड़े वारनि अची असांखे स्कूल मां कढियो। असां रोड ते एहतजाज कयोसीं, रोड ब्लॉक कयोसीं, जिते DSP महमूद लुंड अची असांखे चयो तव्हां रोड खोलियो, हलो SP ऑफिस में तव्हांजो हुते फ़ैसिलो करियूं था साईं। असीं SP ऑफिस में वियासीं, हुतां असांखे ॾेई पुलिस मूंखे ॿधी सही खणी आई ॾेई में। उते मूंखे हिकिड़े अलॻि कमरे में बंदि करे छॾियो। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस वॾे वज़ीर DG रेंजर्स IG ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालो कयो त मामले जो नोटिस वठी उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।